जी रे सर, जीअं गौर तव्हांजो न्यापो ॾिनो मां डोड़ंदो तव्हां वटि हाज़िर थियो आहियां। मलूक ॿुधो आहे त अॼुकल्ह ॾाढो मुड़ुसु थी वियो आहे। न रे सर, मां त ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहियां। पर कम त लोफरनि वारा अथई। रे सर, मूं त कॾहिं बि कंहिंखे उफ़ बि नाहे कई। त पोइ मुरादीअ जो हक़ु छो थो खाए? न रे सर, मां मुरादी जो हक़ु छो खाईंदुसि? त पोइ मुरादीअ खे बशूअ लाइ संग छो नथो ॾिए? रे सर, इन करे जो मुरादी मूंखे संग लहणे ई कान थी। शर्म नथो अचई? अच्छी ॾाढी अटो खरा सॼे राज खे ख़बर आहे त प्रिय बशूअ जी मंग आहे। बशूअ जे नाले जी पोती पातल अथसि, मूंखे बि ख़बर आहे, तोखे नाहे ख़बर? मलूक मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। प्रिय जी शादी थींदी त बशूअ सां थींदी, इहो मुंहिंजो हुकुम आहे। जेकॾहिं मुंहिंजो हुकुम न मञे त क़बर बि नसीब न थींदई। मां मुरादीअ खे चई छॾियो आहे त वञी शादीअ जी तयारी करे, ऐं तूं बि वञी शादीअ जी तयारी कर। जेको ख़र्च थींदो मां भरींदुसि, इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। वञ। लगे तो हिन घर में केर भी कोन, वो मर्द माण्हू कोन। हल भला हू दरवाज़ो था खड़कायूं। अच। ठीकु आहे। ये दा कंहिंमें कमा? गुलूअ में त कहिड़ा गुलू? हिते को बि गुलू कोन्हे। हा, अला हिन पाड़े में का नई फैमिली लॾे आई आहे? मूंखे ख़बर न आहे। तुंहिंजी महिरबानी अदा। परू हल त हलो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।